नाज़रीन, इस्लामकोट धरणे में दहशतगर्दी एक्ट तहत दाख़िल केस में गिरफ्तारी बाद आज़ाद थियल पीटीआई अॻवान लजपत सोराणी समेत 9 मुज़ाहिरनि की मिठी पहुचण ते शानदार आजियां कई वई आहे। भील बिरादरी समेत वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मेरा टीवी जो रिपोर्टर काज़ी नोहरियो। जी काज़ी, छा अपडेट साईं? जी बिल्कुल दोदो भील कत्ल केस कत्ल वाक़े जो जवाबदारनि की गिरफ्तारी के खिलाफ पुरमन एहतिजाज जो इस्लामकोट में लजपत सूराणी की अग्राणी में लजपत सूराणी की अगवानी में एहतिजाज थी रहियो हो। उन एहतिजाज में सो पुलिस लजपत सूराणी समेत 9 माण्हुनि खे हिरासत में वरितो, गिरफ़्तार करे वरितो हो। उन जी गिरफ़्तारी खां पोइ अवामी रद्द अमल ऐं वफ़ाक़ी सरकार जे नोटिस वठण बैदि गुज़िरियल ॾींहुं लजपत सूराणी ऐं संत 9 साथियुनि खे आज़ादु कयो वियो आहे। जेके गिरफ़्तारी बैदि आज़ादी खां पोइ उहे अॼु मिठी पहुची रहिया आहिनि। हेॾां थरपारकर में थरपारकर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में BIF ऐं PTI पारां रैलियुनि की सूरत में आजियां वारी मुख्य रैली मिठी में निकिरी रही हुई। उनमें शिरकत लाइ थर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हज़ारे माण्हू मिठी पहुता आहिनि। मिठी में मुख्य रैली कढे फांगारियो स्टॉप से उहा रैली पहुती है। हज़ारे माण्हुनि की रैली 2 किलोमीटर मिठी खां सफ़र करे फांगारियो स्टॉप से आजियां ला पहुतल है। उहे PTI अॻवान लजपत सूराणी समेत जेके 9 गिरफ़्तार हुआ उहे आज़ादी बैदि हाणे अञा मिठी पहुचण वारा आहिनि। मिठी में हज़ारे माण्हुनि की जेका रैली है उनके खिताब कोन कंदा। जी काज़ी, अवां जी मेहरबानी।